अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स मोदी सरकार के जमहूरी क़दरनि जो बदतरीन दुश्मन करार ॾेई छॾियो। अख़बार पंहिंजे रिपोर्ट में चयो आहे त मोदी भारत में अदम बर्दाश्त ऐं मुसलमाननि ख़िलाफ़ तशदुद खे आम कयो आहे। तनक़ीद कंदड़ सहाफ़ियुनि खे इनकम टैक्स लिकाइण, दहशतगर्दी या अलीहदगी पसंदी जे इल्ज़ाम में धमकी ॾिनी वेंदी आहे। मोदी जी निगरानी में भारत ॿियो कश्मीर बणिजी वेंदो। अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स मोदी सरकार खे जमहूरी क़दरनि जो बदतरीन दुश्मन करार ॾींदे हिकु भेरो ॿीहर आईनू ॾेखारे छॾियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।